घोटकी में खबर ईंदालो तो मीरपुर माथेलो वेझो गोट कमान लेगारी में पोरियत गोठाणे वजीर लेगारी जे घर संदस बिरादरी जे बाअसर माण्हुनि हमलो करे धक हणी शदी जख्मी करे फरार थी विया। जख्मी के वारिस कणाए सिविल अस्पताल मीरपुर माथेलो दाखिल करायो हो, जिते जख्मी वजीर लेगारी बुधायो त असांजे बिरादरी जे बाअसर मीर अहमद लेगारी संदस पुट मुमताज लेगारी अल्ताफ लेगारी जफर लेगारी वारनि अॻु में असांजी ज़रई ज़मीन जो वाटर कोर्स बंद कयो ऐं ॻोठ मां लॾाइण ख़ातिर मोतमार धमकियूं ॾियण बाद गुज़िरियल रात इन्हनि मूंखे मारण लाइ पंहिंजे घर मथां हमलो करे क़त्ल करण जे इरादे सां लठनि ऐं लोही सरियनि सां ढका हया ऐं मुंहिंजी रड़ियुनि ऐं दाउनि ते पाड़े वारनि जी मुदाख़लत ते फरार थी विया। हिन एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वस वारनि खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जी घुर कई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।